बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम दुरूद व सलाम मोहम्मद व आले मोहम्मद ते अस्सलाम वालेकुम सभिनी गुड मॉर्निंग चवंदासीं सभिनी घर वातियुनि खे ऐं तव्हां सभिनी खे सलामतियूं तव्हां सभिनी जे मथां हुजनि ऐं असां जॾहिं बि प्रोग्राम जो स्टार्ट कंदा आहियूं आगाज़ हूंदो आहे त खोड़ सारियूं दुआऊं तव्हां सभिनी घर वातियुनि जे लाइ हूंदियूं आहिनि उमेद कयूं था त तव्हां सभई घर वाती बिल्कुलु ख़ैरियत सां हूंदा ऐं ज़बरदस्त तरीक़े सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे रहिया हूंदा दुआऊं हूंदियूं आहिनि मान प्यार हूंदो आहे तव्हांजे लाइ ऐं प्रोग्राम अॼु इलाही स्पेशल आहे इलाही अहम आहे उहो छो आहे तव्हांखे ख़बर आहे त अॼु फ्राइडे आहे जुमो आहे त जुमे जो ख़ासि प्रोग्राम असांजो हूंदो आहे ऐं ख़ासि इन करे हूंदो आहे त असां अॼु मिलाद जी महफ़िल बि सजाईंदा आहियूं ज़िक्र बि कंदा आहियूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाकज़ात जो ऐं रब करीम जी जेका सना जेका ठहे थी असां ते जेका फ़र्ज़ु आहे उहा बि असां कोशिशि कंदा आहियूं त पंहिंजे हिसाब सां थोरी घणी जिसारत करे असां उनजा हक़ अदा कयूं उन करीम रब जा जंहिं असां ते एतिरा अहसान कया आहिनि जेके जंहिंजा अहसान असां कॾहिं ज़िंदगी में नथा लाहे सघूं ऐं उहे नेमतूं असांखे अता कयूं रब करीम जिन नेमतुनि जो को नेमुल बदल न आहे ऐं उहे नेमतूं जिन सां असांजी ज़िंदगी मां चवां त रंगीन ऐं ख़ूबसूरत आहे ऐं उहे सभु नेमतूं असांजा रिश्ता असांजा घर भाती असांजा बचिड़ा असांजूं फैमिली मेंबर्स उहे सभु माण्हू इलाही क़ीमती आहिनि जेके अलाह साईं तव्हांखे अता कया आहिनि ऐं तव्हां पंहिंजे फैमिली मेंबर्स जो खोड़ सारो ख़्यालु रखंदा कयो पंहिंजो बि खोड़ सारो ख़्यालु रखंदा कयो ऐं अॼु उन्हनि जी ॻाल्हि ॿोल कंदासीं हिकिड़ो त असां पंहिंजी जेका रूटीन आहे लाइफ आहे एतिरो उन में मसरूफ़ थी विया आहियूं त असांखे टाइम ई नथो मिले त असां तरबियत जेका आहे ॿारनि जी उन ते तवजो ॾेई सघूं असां पंहिंजो पाण खे ई विसारे छॾींदा आहियूं हिकिड़ी मशीन वांगुरु ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं जॉब करणी आहे कमु करिणो आहे वरी उथणो आहे सुम्हणो आहे हीअ शयूं करणियूं आहिनि उहे हिकिड़ी पूरी रूटीन में असां हलंदा आहियूं पर असां किथे बि पंहिंजे लाइ टाइम नथा कढूं स्पेशली जेके अदियूं आहिनि भेणूं आहिनि छोकिरियूं आहिनि जेके घरनि में उहे पंहिंजे लाइ टाइम नथियूं कढनि उहे उन्हनि खे खपे त उहे एक्सरसाइज़ कनि उन्हनि खे खपे त उहे ॿाहिरि निकिरनि उन्हनि खे खपे त उहे पंहिंजो कमुकार जेको उन खां अलावा पंहिंजे पाण खे बि थोरो टाइम ॾियनि ऐं इहो ज़रूरी हूंदो आहे तव्हांजी फिज़िकल हेल्थ तव्हांजी मेंटल हेल्थ इलाही ज़रूरी आहे तव्हांजी ज़हनी तौर सां तव्हां जॾहिं एक्टिव हूंदा एनर्जेटिक हूंदा तॾहिं ई तव्हां ज़िंदगी सुठे नमूने गुज़ारे सघो था ऐं ॿियो वरी अॼुकल्ह जेके हालात ऐं हाज़िरा आहिनि तव्हांखे ख़बर आहे त कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं एवरी डे सोशल मीडिया ते न्यूज़ में तव्हां ॾिसंदा आहियो मां बि ॾिसंदी आहियां कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं प्रोपेगेंडास शयूं असांखे ॾिसण जे लाइ मिलंदियूं आहिनि इलाही अनफॉर्चुनेट आहे पर छा कयूं त मुआशिरो सोसाइटी जेको आहे न उहो नेगेटिविटी खे जल्दी पिक करे थी त उहे सभु शयूं हलंदियूं रहनि थियूं त नेगेटिविटी इहा बि हले थी त अॼुकल्ह जेके हिकिड़ो त केसिस थियनि था मामला थियनि था वरी माण्हू जेके आहिनि उन्हनि खे अञा वधीक एग्ज़िजरेट कनि था शयूं जेके आहिनि उहे अञा वधाए बढ़ाए चढ़ाए उहे अञा वधाए करे साम्हूं अचनि थियूं पोइ उन्हनि सां मामला इलाही ख़राबु थियनि था शयूं जेके आहिनि उहे डिफरेंट उन्हनि जो हिकिड़ो पर्सपेक्टिव थी वेंदो आहे असां ॻाल्हि ॿोल डिफरेंट हवालनि सां अॼु कंदासीं हिकिड़ो त मीलाद जी महफ़िल हूंदी करीम नबी जो ज़िक्र कंदासीं ऐं उन्हनि जे असां सभिनी जे रब जो ज़िक्र कंदासीं उन खां अलावा उन्हनि जे आले मुबारक जो बि ज़िक्र हूंदो ऐं गॾु गॾु तव्हांजूं कॉल्स बि अटेंड कंदासीं त कोशिशि इहा कयो त कॉल्स कयो प्रोग्राम में शामिलु थी वियो अगरि का नात असांखे ॿुधाइणु चाहियो तॾहिं बि तव्हां प्रोग्राम में शामिलु थी सघो था को सवाल करणु चाहियो तॾहिं बि तव्हां प्रोग्राम में शामिलु थी सघो था अॼु आलिम बि असां सां गॾु हूंदा ऐं नात ख़ान बि असां सां गॾु हूंदा ब्रेक वठूं था नाज़रीन ब्रेक खां पोइ कचहरियूं मचाईंदासीं ज़बरदस्त ॻाल्हियूं कंदासीं तेसीं ताईं असां मां बि हिते चवां चांहि मूंखे खपे चांहि पीऊं मां बि पीआं तव्हां बि गॾिजी चांहि तयारु कयो त पोइ गॾिजी चांहि बि पीऊं था कचहरियूं बि कयूं था पर ब्रेक जो टाइम थियो ब्रेक वठूं था वञिजो केॾांहुं न ॾिसंदा रहिजो धरती TV जारी रखबो नौ सफर धरती जो सुबह धरती जो सुबह वेलकम बैक वंस अगेन भलीकार चवंदासीं सभिनी घर बातियुनि खे ऐं महिमाननि असांखे हिते जॉइन कयो आहे नाज़रीन ऐं महिमान जॉइन कंदा आहिनि त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे छो त असां अॼु वारो जेको स्पेशली प्रोग्राम आहे अॼु ज़िक्र करण जो असांखे मौक़ो मिलंदो आहे ऐं महिमान जॾहिं ॻाल्हाईंदा आहिनि हिकिड़ो त मुफ़्ती असां वटि ईंदा आहिनि आलिम असां वटि ईंदा आहिनि उहे उस्ताद असां वटि ईंदा आहिनि जेके असांखे सेखारींदा आहिनि खोड़ शयूं आहिनि जेके फ्राइडे वारे प्रोग्राम में स्पेशली असां सिखंदा बि आहियूं ॿुधंदा बि आहियूं ज़रूरी बि आहे असांजे ॿारनि जी तरबियत थिए थी ऐं इहे प्रोग्राम्स जेके स्पेशली
तव्हांखां अगरि मिस बि थियनि था तव्हां ॿीहर उहे यूट्यूब था ॾिसी सघो था। त असां वटि जेके महिमान आहिनि उन्हनि जी तारीफ़ जी तरफ़ मां हलां थी। ज़बरदस्त पर्सनैलिटीज़ असां सां गॾु मौजूदु आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदी हलां त हिकिड़ी पर्सनैलिटी असिस्टेंट प्रोफेसर आहिनि कराची यूनिवर्सिटी में इस्लामिक स्टडीज़ में, ऐं तव्हांखे ॿुधायां त मौजूज़ पर्सनैलिटी आहिनि डॉक्टर रहमतुल्लाह एहसान असां सां गॾु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम कीअं आहियो सर? रहमतुल्लाह, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ख़ैर। थैंक यू सो मच। तव्हां असां गॾु आहियो अॼु ऐं नाज़रीन खे ॿुधायूं त ॿी पर्सनैलिटी जेके असां सां गॾु मौजूदु आहिनि ही कारी आहिनि ऐं हाफ़िज़ आहिनि। अॼु तिलावत हिननि खां असां ॿुधंदासीं। कारी मोहम्मद सनाउल अंबिया असां सां गॾु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कैसे हैं आप? ठीक हैं? बहुत मशकूर हूँ आप हमारे साथ हैं। ऐं नाज़रीन खे ॿुधायूं त ॿी पर्सनैलिटी बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। ही आलिम आहिनि ऐं मुफ़्ती आहिनि, मौज़ूज़ पर्सनैलिटी आहिनि। वेलकम चवंदासीं मुफ़्ती मोहम्मद ज़ाहिद अहमद रिज़वी के। अस्सलाम वालेकुम। वालेकुम कैसे हैं सर आप? ठीक हैं? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह का बहुत शुक्र। मशकूर हूँ आप हमारे साथ हैं। नाज़रीन खे ॿुधायूं त नात ख़्वान बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। अॼु नातूं ॿुधंदासीं। महफ़िल जेका मीलाद जी हमेशह असां सजाईंदा आहियूं उहे रंग सजाइण जे लाइ ज़रूरी आहे, त सुहिणा सुहिणा आवाज़ जेके आहिनि उन्हनि खे असां हिते इनवाइट कयूं। तव्हांखे ॿुधाईंदी हलां त मरियम ज़ीशान असां सां गॾु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। कैसी हैं मरियम? ठीक हैं आप? बहुत शुक्रिया आप हमारे साथ हैं। हाजरा तैमूर बस असां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम। कैसी हैं आप? ठीक हैं? शुक्रिया, बहुत बहुत मशकूर हूँ आप सबकी, आप हमारे साथ हैं। नाज़रीन के ॿुधायूं त असांजी सॼी सथ टीम असां सां गॾु मौजूदु आहे। लाजो भाई बि असां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम लाजो भाई, कीअं आहियो? ठीकु आहियो तव्हां? थैंक यू लाजो भाई, तव्हां बि असां सां गॾु मौजूदु आहियो। ऐं ज़बरदस्त अॼु असां नातूं ॿुधंदासीं, ॻाल्हियूं कंदासीं ऐं आगाज़ स्टार्ट जेको आहे उहो मां हमेशह चाहींदी आहियां त असां ज़िक्र कयूं फ्राइडे जे प्रोग्राम में स्पेशली। त मां पहिरीं त चाहींदसि त असां तिलावत जे पासे वञूं, तिलावत ॿुधूं, तिलावत खां पोइ ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधाईंदासीं। जी
مصدعا من خشية الله وتلك الأمثال نضربها للناس لعلهم يتفكرون هو الله الذي لا إله إلا هو عالم الغيب والشهادة هو الرحمن الرحيم هو الله الذي لا إله إلا هو الملك القدوس السلام المؤمن المهيمن العزيز الجبار المتكبر سبحان الله عما يشركون هو الله الخالق البارئ المصور له الأسماء الحسنى يسبح له ما في السماوات والأرض وهو العزيز الحكيم آمنت بالله صدق الله العظيم सुभान अल्लाह माशाल्लाह सां हिकिड़ो असांजा नौजवान जॾहिं इबादत कंदा आहिनि हिकिड़ो रूह सां दिलि सां कंदा आहिनि त असां जॾहिं ॿुधंदा आहियूं त हिकिड़ी रिकत तारी थी वेंदी आहे ऐं इहो ज़िक्र बि अहिड़ो आहे असांजे करीम ख़ुदा जो जंहिं हीअ सॼी काइनात ख़ल्क़ कई ऐं ॾाढी मोहबत सां प्यार सां ख़ल्क़ कई इहे नफ़रतूं इहे जहिड़ा असां इंसाननि ठाहिया ऐं असां इंसान ई आहियूं जेके हिक ॿिए सां मसइलो आहे पर करीम ख़ुदा त असांखे सभिनी खे हिकिड़ो परफेक्शन सां ठाहियो आहे असां माण्हुनि ते चिथरूं कंदा आहियूं उन्हनि खे जज कंदा आहियूं त जेके शयूं असांखे न करणु खपनि उहे सभु अमल उहे सभु शयूं असां कंदा आहियूं हालांकि नबी करीम जो उम्मत हुजण जे हिसाब सां असां ते जेको ॿार आहे उहो सभ खां वधीक रिस्पॉन्सिबिलिटी जेका असां इंसाननि ते थिए थी उहा सभ खां वधीक सर तव्हां खां पुछंदसि इहा शइ त असां हुकूकुल इबाद में इलाही पोइते आहियूं ऐं अलाह इहे उहे हक़ आहिनि जेके माफ़ नथो करे सभ खां पहिरियों असांखे इन तरफ़ तवजो ॾियणु घुरिजे त असांजे मुआशिरे जे अंदरि हिकिड़ी तमामु वॾी ग़लतफ़हमी पाती वेंदी आहे जी जी उहा ग़लतफ़हमी इहा पाती वेंदी आहे त माण्हू सम्झंदा आहिनि त अल्लाह तबारक व ताला हुकूकुल्लाह माफ़ कंदो आहे ऐं हुकूकुल इबाद माफ़ नाहे कंदो हिते हिकिड़ी ग़लतफ़हमी इहा आहे त अल्लाह खां सभ खां पहिरियों अल्लाह तबारक व ताला पंहिंजा हक़ त पंहिंजे हक़ मां मतिलबु इहो आहे त सभ खां पहिरियों अल्लाह तबारक व ताला जे ज़ात जे वहदानियत जो इक़रार जेकॾहिं कंहिं इंसान जे दिलि ऐं दिमाग़ जे अंदरि मौजूदु आहे इहो अल्लाह जो हक़ आहे हुकूकुल्लाह इहो
अल्लाह जो हक़ जेकॾहिं उहो बजा आणे थो, अल्लाह ते ईमान आणे थो, अल्लाह सां कंहिंखे शरीक नथो करे, वहदानियत ते ईमान आणे थो, अल्लाह ते ईमान आणे करे जेकॾहिं पोइ हुकूकुल इबाद बजा आणे थो त पोइ अल्लाह तबारक व तआला हिनखे ॿिन्ही सां जेको अजुर ऐं सवाब ॾींदो। ऐं जेकॾहिं सिर्फ़ु हुकूकुल इबाद ई बजा थो आणे, अल्लाह ते ईमान नथो आणे, अल्लाह तबारक व तआला जे हवाले सां तौहीद ते ईमान न आहे, अल्लाह खे मञे ई नथो, त पोइ उनजी हुकूकुल जेका इबाद केतिरी बि हुजे अल्लाह तबारक व तआला उनखे उनजो को बि अजुर ऐं सवाब न ॾींदो। दुनिया जे अंदरि असां तव्हां सभु माण्हू मुस्लमान ॾिसंदा आहियूं, इंसानियत खे असां जेकॾहिं ॾिसंदा आहियूं त पूरी दुनिया जे अंदरि जिते बि सैलाब ईंदो आहे, जिते बि ज़िलज़िला ईंदा आहिनि, जेकॾहिं के अल्लाह तबारक व तआला जे मथां ईमान न आणण वारा माण्हू उन्हनि बंदनि जी अल्लाह तबारक व तआला जी मख़लूक जी मदद कंदा आहिनि, हेल्प कंदा आहिनि, त अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे उन्हनि जो अजुर उन्हनि जो बदिलो हिन दुनिया में ई ॾेई छॾींदो आहे। ऐं जेकॾहिं उहे माण्हू हुकूकुल इबाद सां गॾु हुकूकुल बि बजा आणींदा आहिनि, यानी अल्लाह ते ईमान आणींदा आहिनि, त पोइ उन्हनि जो अजुर ऐं सवाब आख़िरत में मिलंदो। त इन जो मतिलबु इहो आहे त सभ खां पहिरियों अहम चीज़ हुकूकुल आहे त पंहिंजे रब खे सुञाणो। रब खे जंहिं सुञातो त पोइ उन खां पोइ उन फ़र्द जे मथां जेको आहे हुकूकुल इबाद फ़र्द थींदा। ऐं हुकूकुल इबाद जे हवाले सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हिकु हदीस आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन साहबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जी मजलिस में वेठा हुआ, उन्हनि खां पुछा कयो अतदरून मन मुफ़लिस, छा तव्हांखे ख़बर आहे त मुफ़लिस माण्हू केरु आहे? साहबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन चयो त अल्लाह जा रसूल, असांजे नज़र में मुफ़लिस मिसकीन उहो आहे जंहिं वटि धन दौलत माल मिल्कियत न हुजे, असांजे नज़र में उहो मुफ़लिस आहे, उहो ग़रीब माण्हू आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त मुंहिंजे मुफ़लिस सवाल जो मतिलबु इहो आहे त मुफ़लिस उहो माण्हू जेको क़यामत वारे ॾींहुं नेकी बि करे ईंदो, नमाज़ूं बि खणी ईंदो, रोज़ा बि खणी ईंदो, ज़कातूं बि खणी ईंदो, हज बि खणी ईंदो, हर नेकी उहो शख़्स अदा करे आयो हूंदो, मगर इहा शइ बि उनजे अंदरि मौजूदु हूंदी, कंहिंजो हक़ खाधो हूंदाई, कंहिंजो रतु वाहियो हूंदाई, कंहिंखे तकलीफ़ पहुचाई हूंदाई, त उहे फ़रियादी उन वक़्तु मौजूदु हूंदा। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जूं नेकियूं खणी उन्हनि खे ॾींदो ऐं हिन खे जहन्नम में फिटो कयो वेंदो। इन जो मतिलबु इहो आहे त हुकूकुल इबाद उन वक़्तु जेके आहिनि जॾहिं सभ खां पहिरियों अल्लाह जे वहदानियत जो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह जी गवाही माण्हू ॾींदो, उन खां पोइ हुकूकुल इबाद जेके आहिनि उन जे मथां फ़र्ज़ आहिनि। त सभ खां पहिरियों असांखे अल्लाह जो हक़, उन खां पोइ अल्लाह जे बंदनि जो हक़, जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असांखे जेको आहे हदीस जी सूरत में ॿुधायो। सही, ब्रेक वठूं था, नंढो ब्रेक आहे, कमर्शियल ब्रेक आहे। नाज़रीन वञो केॾांहुं न, ॾिसंदा रहिजो धरती टीवी। पखियुनि खोलिया पंहिंजा पर, जारी रखबो नओं सफ़र, धरती जो सुबह, धरती जो सुबह। भलीकार चवंदासीं सभिनी घर बातियुनि खे हिकु दफ़ा ॿीहर। ऐं जुमे जो अॼु प्रोग्राम आहे, स्पेशल प्रोग्राम। अॼु तिलावत बि ॿुधीसीं ऐं मां चाहींदसि हाणे असां नात ॿुधूं ऐं पोइ ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधायूं। मरियम असां सां गॾु आहिनि, असां मरियम खां नात ॿुधंदासीं। मरियम, कहिड़ी नात आहे? हमद बारी ताला, ठीकु है। जब तेरी शान करीमी पे नजर जाती है, जब तेरी शान करीमी पे नजर जाती है, जिंदगी कितने मराहिल से गुजर जाती है, जिंदगी कितने मराहिल से गुजर जाती है, बेतलब मुझको दिए जाता है देने वाला, बेतलब मुझको दिए जाता है देने वाला, हाथ उठते नहीं झोली मेरी भर जाती है, अल्लाह 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 अल्लाह। और अपने
سے امید لگائے رکھنا، اپنے بندوں سے محبت ہے صفت اس کی، ورنہ مجھ جیسے گناہگار پہ سائے رکھنا، کچھ بھی دامن میں نہیں نعت محمد کے سوا، کچھ بھی دامن میں نہیں نعت محمد کے سوا، میرے معبود میری بات بنائے رکھنا، اللہ ہو اللہ ہو اللہ ہو اللہ ہو اللہ ہو اللہ ہو اللہ ہو، اور مجھے نہ دیکھ کریمی پہ نظر رکھ اپنی، گناہ گار ہوئے میرے پالنے والے، مجھے نہ دیکھ کریمی پہ نظر رکھ اپنی، گناہ گار ہوئے میرے پالنے والے، گراہوں میں محمد کا نام ہے لب پر، گراہوں میں محمد کا نام ہے لب پر، سنبھال دونوں جگہ کے سنبھالنے والے، اللہ ہو اللہ ہو اللہ ہو اللہ ہو اللہ ہو اللہ ہو اللہ ہو۔ सुभान अल्लाह, ॾाढो प्यारो आवाज़ आहे तव्हांजो माशाल्लाह साईं। उन खां प्यारो इहो ज़िक्र आहे ऐं असांजे करीम ख़ुदा जो जंहिं सॼी काइनात ख़ल्क़ कई। असां ॻाल्हि ॿोल खे वधाईंदासीं अॻिते। मां चाहींदसि त हीउ शोबान जो महीनो हली रहियो, इन हवाले सां मुफ्ती साहब का सवाल कयां। मुफ्ती साहब, इसका जो शोबान का जो महीना है, इसकी क्या फजीलत है? अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, इन्न नाशिअतल लैलि हिया अशद्दु वतअन व अक़वमु क़ीला, इन्न लका फिन्नहारि सबहन तवीला, सदक़ल्लाहुल अज़ीम। अल्लाह तबारक व तआला के बेशुमार एहसानात और इकरामात हैं कि अल्लाह ताला इरशाद फरमाता है, ला तक़नतू मिर रहमतिल्लाह, कि अल्लाह की रहमत से ना उम्मीद ना हो। ये अल्लाह ताला की शान रहीमी और करीमी है कि वो बेनियाज अपने बंदों पर बेशुमार रहमतों का नुज़ूल फरमाता है। उस रब की बेनियाजी और करम का ये आलम है कि अल्लाह ताला ने साल के इन अय्याम में से कुछ ख़ास दिन बनाए, और शब व रोज़ में कुछ रातें ऐसी भी हैं कि जो बड़ी ख़ासियत वाली हैं। ये अल्लाह तबारक व तआला का ख़ास करम है। अल्लाह ताला में बोनस के तौर पर दिन अता फरमाता है, फिर रातें अता फरमाता है, फिर कुछ ऐसे लम्हात भी अता फरमाता है कि जिन लम्हात के अंदर अगर इंसान फ़ायदा हासिल करते हुए अल्लाह ताला की बारगाह में सर बसजूद होता है तो वो चंद लम्हात उसकी पूरी ज़िंदगी के लिए काफ़ी हो जाते हैं। लेकिन उन चंद लम्हात में करना क्या होता है, उन चंद लम्हात को पाने के बाद इंसान की ज़िम्मेदारी बनती है कि वो इंसान तौबा करके जो साबिका ज़िंदगी के अंदर होने वाले आमाल हैं, अगर उसने गलतियाँ की है तो तौबा करे, जो हकूक़ उसने अदा नहीं किए उन हकूक़ को अदा करने की नीयत करे, और बकिया पूरी ज़िंदगी तौबा नसूहा के मुताबिक गुजारने की कोशिश करे। रही बात शाबान और मुअज़्ज़म की, तो शाबान एक ऐसा अजीम महीना है कि मेरे आका इमामुल अंबिया नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम ने इस माह मुबारक के अंदर बाकायदा इबादत का एहतमाम किया और अपने सहाबा को भी हुक्म दिया कि ऐ प्यारे असहाब, ये माह मुबारक बड़ी अज़मत वाला है, बड़ी फजीलत वाला है। इसका अंदाज़ा इस बात से लगाया जा सकता है कि हुज़ूर ने फरमाया कि शाबान शहरी, कि शाबान ये मेरा महीना है, रमज़ान शहरुल्लाह, और रमज़ान अल्लाह का महीना है। अब यहाँ पर देखिए कि मेरे आका ने किस अंदाज में एहतमाम किया। हदीस की रावियाँ हैं उम्मुल मुमिनीन हज़रत आयशा रदी अल्लाह ताला अन्हा, और ये हदीस पाक बुखारी शरीफ की हदीस पाक के हदीस नंबर है 1156। मेरे आका के बारे में अम्मा फरमाती हैं कि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाबान अल मुअज़्ज़म के महीने से ज़्यादा
किसी दूसरे महीने में नफली रोज़ों का एहतमाम नहीं फरमाते थे। सही। और इससे भी अजीम हदीस पाक ये है, सुनन कुबरा बहकी की हदीस पाक है, हदीस नंबर है 7968। आप फरमाती हैं कि मेरे आका इमामुल अंबिया नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम की इबादत का ये आलम है कि लम यकुनिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कि आप अलैहिस्सलातु वस्सलाम किसी भी महीने में इतने रोजे नहीं रखते थे कि फ़इन्नहु यसूमु शहरन, आप फरमाते हैं जितने रोजे इस माह मुबारक के अंदर रखते थे। फिर सवाल पैदा होता है कि कितने रोजे रखते थे, फरमाते हैं कि यासिलुहु बिरमदाना, कि आप इस कदर रोज़ों का एहतमाम फरमाते कि शाबान और मुअज़्ज़म के पूरे महीने के रोज़े रख के रमज़ान के साथ इसको मिला लिया करते थे। फिर इसी हदीस की रिवायत हज़रत उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा भी फरमाती हैं, किताब का नाम है निसाई शरीफ, इसका किताब सियाम है, और उसके अंदर बाब सौमिन नबी के हवाले से एक बाकायदा एक बाब बांधा गया है कि जी नबी के रोज़े, मेरे आका इमामुल अंबिया नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम के रोज़ों की जो बात की गई तो उम्मे सलमा फरमाती हैं, हदीस नंबर है 2350। आप फरमाते हैं कि हमारे प्यारे नबी हज़रत मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने बड़े एहतमाम के साथ रोज़े रखे, पूरा महीना इबादत की, हत्ता कि पूरे महीने की इबादत करने के बाद इस शाबान और मुअज़्ज़म के रोज़ों को रमज़ान के रोज़ों से मिला लिया करते थे। और सहाबा इकराम को मेरे आका ने फरमाया कि जब ये शाबान का महीना आए तो कमर बांध लिया करें इबादत के लिए, जो लोगों के हकूक़ हैं उनको जाकर पूरे किया करें। हकूक़ों से मुराद ये है कि ज़कात निकालना, सदकात निकालना, और दीगर जो मामलात हैं, जो कैदी हैं उनको रिहा करना, तो ये सारी चीज़ें इसी शाबान मुअज़्ज़म के अंदर हुआ करती थीं। और उम्मत के लिए क्या दर्स है, हम सब के लिए ये दर्स है कि जब शाबान का महीना आता है तो हम रमज़ान की तैयारी करते हैं, इस्तिक़बाल रमज़ान करना चाहिए, रमज़ान से पहले रोज़ों की प्रैक्टिस होनी चाहिए, रमज़ान के आने से पहले क़याम करे ताकि तरावीहात की प्रैक्टिस हो सके, और इसी तरह अपने आप को भूखा रखने की आदत बनाएं, क्योंकि रमज़ान में हमने जाके रोज़े रखने हैं। और अगर कोई बंदे इस शाबान मुअज़्ज़म के महीने को पाने के बाद भी अपने अंदर तब्दीली नहीं ला सकते तो उनसे बड़ा बदनसीब कोई हो नहीं सकता। इस्लाम एक ऐसा बेहतरीन दीन है कि जिसने आपको जगह जगह कदम बकदम रहनुमाई दी है, आपको प्रैक्टिस का हुक्म दिया, आपको तैयारी करने का हुक्म दिया। तो खैर इस माह मुबारक के अंदर जो है बाकायदा एहतमाम करना चाहिए, जिस तरह के कुरान के अंदर भी हुक्म आ गया कि इन्न नाशिअतल लैल, कि रातों को उठना, रातों को उठकर इबादत करना, क़याम करना, ये नफ्स को कुचलने के लिए अशद्दु वतआ, आपके नफ्स को कुचलने के लिए बहुत सख्त है, और वअक़वम क़ीला, और बहुत सीधी राह है ये। यानी जब बंदा नफ्स अम्मारा को शिकस्त देकर अपने रब की बारगाह में आ जाता है तो वो अपने नफ्स को शिकस्त देकर कामयाबी की राह पर आ जाता है। और फिर जब कामयाबी की राह पर आ जाता है तो फिर इकबाल कहता है कि एक सजदा जिसे तू गिरा समझता है, 1000 सजदे से आदमी को निजात देता है। तो फिर ये वही सजदा है कि जब बंदा अपने खालिक की बारगाह में सर झुका देता है तो अर्श औला का रब फरमाता है कि जब मेरा बंदा सिर्फ मेरे आगे झुकता है तो मैं इसको बंदों के आगे क्यों झुकने दूं। तो अल्लाह ताला लोगों के आगे हाथ फैलाने से भी बेनियाज कर देता है, लोगों के आगे झुकने से भी महफूज फरमा देता है। सुभान अल्लाह भैया, बिल्कुल सच्ची ॻाल्हि आहे इंसान के इहा इबादत जेका आहे न हिकिड़ो त ख़ुदा जो इहो फ़र्ज़ु बि थिए थो असांजो, बल्कि मां चवां थी इहो फ़र्ज़ु आहे त असां हुनजी इबादत कयूं ऐं हुनजो इहो हक़ थिए थो त हुनजी ईअं इबादत कजे जीअं हू डिज़र्व करे थो। त असां ब्रेक वठूं था नाज़रीन, ब्रेक आहे न्यूज़ ब्रेक। तव्हां न्यूज़ ॾिसो, वापसि मोटी अचो, वञिजो केॾांहुं न, ॾिसंदा रहिजो धरती टीवी। खोलिया पंहिंजा पर जारी रखबो नौ सफर, धरती जो सुबह, धरती जो सुबह। कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं, कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं, ये जहाँ चीज़ है क्या लोहो कलम तेरे हैं। वेलकम बैक वंस अगेन सभिनी घर बातनि खे चवंदासीं ऐं ज़बरदस्त मिलाद जी महफ़िल ॻाल्हि ॿोल हली रही आहे। अॼु वारे प्रोग्राम में खोड़ शयूं जेके असां सिखंदा आहियूं उन्हनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं। जेको हिकिड़ियूं त शयूं जेके हली रहियूं आहिनि मुआशरे में, हिकिड़ियूं उहे तब्दीलियूं जेके थींदियूं रहंदियूं आहिनि, ऐं खोड़ सवाल जॾहिं आलिम साम्हूं वेंदा आहिनि, उस्ताद साम्हूं वेंदा आहिनि, त मुंहिंजे दिमाग़ में हूंदा आहिनि जेके मां पुछणु चाहींदी आहियां, पर चाहींदी आहियां त असां गॾु गॾु ज़िक्र बि कंदा हलूं। पहिरियां असां ज़िक्र ॿुधूं था, नात ॿुधूं था हाजरा खां, पोइ असां ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधाईंदासीं। हाजरा कहिड़ी नात आहे? मंगते खाली हाथ ना लौटे। वाह वाह, बिस्मिल्लाह।
صلی علی محمد منگتے خالی ہاتھ نہ لوٹے کتنی ملی خیرات نہ پوچھو منگتے خالی ہاتھ نہ لوٹے کتنی ملی خیرات نہ پوچھو ان کا کرم پھر ان کا کرم ہے ان کا کرم پھر ان کا کرم ہے ان کے کرم کی بات نہ پوچھو میں کیا اور کیا میری حقیقت یہ سب کچھ ہے سرکار کی نسبت میں کیا اور کیا میری حقیقت یہ سب کچھ ہے سرکار کی نسبت میں تو برا ہوں لیکن میری میں تو برا ہوں لیکن میری لاج ہے کس کے ہاتھ نہ پوچھو ان کا کرم پھر ان کا کرم ہے ان کے کرم کی بات نہ پوچھو ظاہر میں تسکین دل و جان باطن میں معراج دل و جان ظاہر میں تسکین دل و جان باطن میں معراج دل و جان نام نبی پھر نام نبی ہے نام نبی پھر نام نبی ہے نام نبی کی بات نہ پوچھو ان کا کرم پھر ان کا کرم ہے ان کے کرم کی بات نہ پوچھو حال اگر کچھ اپنا سنانا تو ان کے کرم کا شکوہ ہوگا حال اگر کچھ اپنا سنانا تو ان کے کرم کا شکوہ ہوگا میں اپنے حالات میں خوش ہوں میں اپنے حالات میں خوش ہوں مجھ سے میرے حالات نہ پوچھو ان کا کرم پھر ان کا کرم ہے ان کے کرم کی بات نہ پوچھو सुभान अल्लाह चवंदा आहिनि न जेॾो तुंहिंजो नाओ बाज पोइ ओॾी मंगा असां एतिरी बाज घुरूं था जेतिरो अल्लाह साईं जी जेतिरी वॾी ज़ात आहे ऐं वाक़ई में उहो असांखे अता बि ईअं ई कंदो आहे पर असां इंसाननि दीन खे ॾाढो मुश्किल करे छॾियो आहे अॼुकल्ह असां नौजवान तव्हां ॾिसो अक्सर नौजवान मां बि ॾिसां थी तव्हां सभु बि ॾिसो था त अक्सर बेरारवी जो शिकार आहिनि अक्सर नौजवान जेके आहिनि उहे तव्हांखे टिकटॉक्स ते नज़र ईंदा उहे तव्हांखे वक़्त जो ज़ियान कंदे नज़र ईंदा पंहिंजी महिनत त पंहिंजी जॻह ते पर मां ईअं चवंदसि त टाइम ज़ाया कनि था ऐं छो त मूंखे लॻे थो त असां इंसाननि दीन खे एतिरो मुश्किल करे छॾियो त उन खां थोरो परे थी विया आहियूं परे थियण जे करे शायदि इहे सॼा मसइला आहिनि सर तव्हां खां पुछंदसि त दीन सां जेका दूरी आहे अॼु जे इंसान जी अॼु जे जनरेशन जी उनजो छा सबबु आहे छा असां मुश्किल करे छॾियो आहे दीन खे जीअं तव्हां पहिरियों वक़्त जी ॻाल्हि कई वक़्त जे हवाले सां अल्लाह तबारक व ताला क़ुर मजीद जे अंदरि बि ज़िक्र कयो आहे त वल आसर इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र कसम आहे ज़माने जो त इंसान ख़सारे में आहे इन वक़्त खे असां जेको आहे बेरा रवी जीअं तव्हां
ॻाल्हि कई ऐं लायानी ॻाल्हियुनि में असां वक़्तु जेको आहे ज़ाया करे छॾींदा आहियूं, जॾहिं त अल्लाह तबारक व ताला हिन वक़्त जो कसम खयो आहे ऐं हिन वक़्त जे हिसाब सां ई असांखां क़यामत वारे ॾींहुं सुवालु कयो वेंदो। ऐं जेको ॿियो तव्हांजो जेको सुवालु आहे त बेरा रवी सां गॾोगॾु जेको आहे दीन ऐं मामलात जेके आहिनि इहे मुश्किल बणाया विया आहिनि। ऐं जेकॾहिं असां पंहिंजे मुआशिरे जे अंदरि ॾिसूं त मुआशिरे में 3 वर्ड आम यूज़ थींदा आहिनि, आलिम हुजनि, गैर आलिम हुजनि, अवाम हुजे। हिकु वर्ड यूज़ थींदो आहे दीन, ॿियो वर्ड यूज़ थींदो आहे मज़हब, टियों वर्ड इस्तेमालु थींदो आहे मिलत। इमाम राग़िब अस्फ़हानी उनजो किताबु आहे मुफ़रदात, उनजे अंदरि उन ज़िक्र कयो आहे त अदीन मनसूबुन इलल्लाह, दीन जेको बि हूंदो आहे उहो अलाह जे तरफ़ मनसूब हूंदो आहे। ऐं दीन जो बेस ऐं बुनियादु जेको आहे उहो क़ाल अल्लाह व क़ाल रसूल। अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद जे अंदरि सूरह निसा में इरशाद फरमायो आहे त या अय्युहल्लज़ीना आमनू अतीउल्लाह व अतीउर रसूल, ए लोगो इंसानो जो ईमान आंदो अथव अल्लाह ते ऐं उनजे रसूल ते उनजी इताअत ऐं फर्मा बरदारी कयो। ऐं ॿिए हंधि अल्लाह तबारक व तआला सूरह हशर में इरशाद फरमायो आहे मा आताकुमुर रसूल फख़ुदू व मा नहाकुम अन्हु फंतहू, जेका शइ तव्हांखे रसूल ॾे उनखे पकड़े वठो, जंहिं शइ खां तव्हांखे रसूल रोके उनखे छॾे ॾियो। मतिलबु दीन जेको आहे उहो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे अहकामनि जो नालो दीन आहे। ऐं मज़हब जी जॾहिं असां ॻाल्हि कयूं था त मज़हब, इमाम राग़िब चवे थो त अल मज़हब मनसूबुन इलल इमाम, मज़हब कंहिं इमाम फ़िक़ह जे इमाम ॾांहुं मनसूब थींदो आहे। दीन जे अंदरि कंहिं बि क़िस्म जी का बि कमी खोट नाहे हूंदी ऐं मज़हब जे अंदरि कमी खोट हूंदी आहे। उहो इन जे करे त मज़हब जेको आहे हिकु शख़्स, हिकु फ़र्द, हिकु इमाम जी पंहिंजी जेका राय हूंदी आहे उहा राय सही बि थी सघंदी आहे, उहा राय ग़लति बि थी सघंदी आहे। इन जे करे असांजे मुआशिरे जे अंदरि फ़िक़ह हनफ़ी, शाफ़ी, मालिकी, हंबली इहे फ़िक़ह मौजूदु आहिनि। उहे इन जे करे त हिकु शख़्स जी, हिकु फ़र्द जी राय त फ़िक़ह जेका हूंदी आहे, मज़हब जेको हूंदो आहे उहो इमाम जी राय ते हूंदो आहे ऐं दीन जेको आहे उहो मा क़ाल अल्लाह व क़ाल रसूल। ऐं टीं ॻाल्हि जेका आहे उहा मिलत, मिलत मनसूबुन इल नबी, मिलत नबीअ तरफ़ मनसूब हूंदी आहे। असां जे मुस्लमान आहियूं त असांजी मिलत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ मनसूब आहे। ऐं जेका ॻाल्हि आहे आसान ऐं मुश्किल, अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद जे अंदरि सूरह क़मर में बार बार हिकिड़ी आयत रिपीट कई आहे, जीअं सूरह रहमान में आहे न फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। त अहिड़े तरीक़े सां अल्लाह तबारक व तआला सूरह क़मर में बि इरशाद फरमायो वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़िक्र फ़हल मिन मुद्दकिर, यानी असां हिन क़ुर खे बिल्कुलु आसान बणायो आहे, को आहे जेको हिन ते गौर ऐं फ़िक्र करे। मगर अफ़सोस सां चवणो पए वेठो, इहे अल्फाज़ ज़बान ते आणणा पवनि था। असांजे मुआशिरे जे अंदरि उलमा, मुफ़्तियान किराम अहिड़े क़िस्म जूं फ़तवाऊं ॾींदा आहिनि, चवंदा आहिनि त क़ुर जेको माण्हू पढ़ंदो उहो गुमराह थी वेंदो। डायरेक्ट क़ुर को बि न पढ़े, इहा उन्हनि जी ग़लतफ़हमी आहे। जॾहिं अल्लाह तबारक व तआला पाण क़ुर में चयो आहे त वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़िक्र, क़ुर अल्लाह ताला बिल्कुलु आसान फरमायो आहे। बाक़ी उन में जेके फ़िक़ही मसाइल आहिनि, मीरास जा मसाइल आहिनि, उहे तव्हां उलमा खां सिखो। बाक़ी हिदायत जेकॾहिं उहा क़ुर मजीद जे अंदरि आसान आहे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फ़रमानो आहे त बशिरू, माण्हुनि खे ख़ुशख़बरी ॾियो, अल्लाह जी रहमत जा वाक़िया ॿुधायो, वला तुनफ़िरू, उन्हनि खे मुतनफ़िर न कयो दीन खां। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फ़रमानु आहे त अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो सबक़त रहमती अला ग़ज़बी, यानी अल्लाह तबारक व तआला जी जेका रहमत आहे अल्लाह जे ग़ज़ब जे मथां हावी आहे। अल्लाह ताला एॾो रहीम आहे, एॾो करीम आहे, असांखे थोरो अल्लाह ॾांहुं अचिणो पवंदो, अल्लाह तबारक व तआला माफ़ करे छॾींदो। इन जे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बशिरू वला तुनफ़िरू, माण्हुनि खे ख़ुशख़बरी ॾियो, मुतनफ़िर न कयो, यस्सिरू वला तुअस्सिरू, दीन खे आसान पेश कयो। जेको दीन अल्लाह तबारक व तआला मोकिलियो आहे क़ुर ऐं सुन्नत जी रोशनी में, उहो इंसाननि जे लाइ हिदायत रहनुमाई आहे, आसान आहे। इन में कंहिं बि क़िस्म जी का बि मुश्किल मौजूदु न आहे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हिकु हदीस बि आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो असां तव्हां जेके बि वेठा आहियूं सभु ख़ताकार आहियूं, गुनाहगार आहियूं, ऐं गुनाह करण को ऐब न आहे। अल्लाह तबारक व तआला असांखे फ़रिश्तो नथो बणाइणु चाहे त फ़रिश्ता बणिजी वञो, फ़रिश्ता त मौजूदु आहिनि ऑलरेडी, उहे मौजूदु आहिनि, उन्हनि जी बंदगी, उनजी वर्शिप कनि था पिया। अल्लाह तबारक व तआला असांखे इंसान बणायो, नफ़्स ॾेई करे मोकिलियो। ऐं अल्लाह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो कुल्लु बनी आदम ख़ताउन ख़ैरु ख़ताईन तव्वाबून, तमामु आदम जी औलाद ख़ताकार आहे, बहितरीन ख़ताकार उहा जेको तौबा करे मोटी अचे। इन जो मतिलबु आहे त दीन आसान आहे,
अल्लाह तबारक व ताला बंदन न मुतवजा आहे, असांखे मोटणो पवंदो, माण्हुनि खे पंहिंजे रब जी रहमत जे तरफ़ सॾणो पवंदो। त इन जे करे जेकॾहिं असां माण्हुनि खे, इंसाननि खे, मुस्लमाननि खे अहिड़े तरफ़ रग़बत ॾारायूं त दीन आसान आहे, क़ुर में हिदायत आहे, क़ुर पढ़ो, रसूल जी सीरत पढ़ो, ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जे हवाले सां अल्लाह तबारक व ताला इरशाद फरमायो, लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना, रोल मॉडल पर्सनैलिटी शख़्सियत जेका आहे त सिर्फ़ु मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी आहे। असां तव्हां सभिनी हर फ़र्द जा पंहिंजा पंहिंजा रोल मॉडल आहिनि, पंहिंजा पंहिंजा इंसान आहिनि, उनखे फॉलो कंदा आहियूं। रसूलुल्लाह खे असां सिर्फ़ु ज़बानी तौर ते फॉलो कंदा आहियूं। त उन जे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां जेको अल्लाह तबारक व ताला क़ुर में इरशाद फरमायो, मन युति रसूल फ़क़द अता अल्लाह, जेको रसूल जी इताअत करे थो उहो गोया के अल्लाह जी इताअत करे थो। दीन आसान आहे, उनखे असांखे पढ़णु घुरिजे, क़ुर खे पढ़णु घुरिजे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात खे पढ़णु घुरिजे, इंसाननि खे ख़ुशख़बरी वारियूं ॻाल्हियूं ॿुधायूं। इहा हक़ीक़त आहे इस्लाम ऐं दीन जी। सही, थैंक यू सो मच सर, थैंक यू, तव्हां असांखे टाइम ॾिनो, अॼु तव्हां असांजे प्रोग्राम में आया। ऐं नाज़रीन खे ॿुधायूं त वाक़ई इहा सच ॻाल्हि आहे सर जी। मां बि सेकेंड कंदसि त जेको चवंदा आहिनि अटकी अटकी जेको क़ुर शरीफ़ पढ़णु स्टार्ट कंदो आहे, सिखंदो आहे, उहो अञा वधीक अल्लाह खे वणंदो आहे। ॿातो ॿार हूंदो आहे या को स्पेशल चाइल्ड हूंदो आहे न, उहो माउ खे अञा वधीक वणंदो आहे। त ईअं ई रब ख़ालिक़ आहे ऐं उनखे वाक़ई में उहो माफ़ बि इंसान खे करे थो ऐं मोहबत बि इंसान सां माउ खां 70 गुना वधीक मोहबत करे थो। त ॻाल्हि ॿोल खे जारी रखंदासीं, ब्रेक वठूं था नाज़रीन, सफ़ा नंढो ब्रेक है, स्टे ट्यून, विल बी राइट बैक। पखियुनि खोलिया पंहिंजा पर, जारी रखबो नओं सफ़र, धरती जो सुबुह, धरती जो सुबुह। भलीकार चवंदासीं सभिनी गरबातियुनि खे, जिन गरबातियुनि असांखे हिते जॉइन कयो आहे, तव्हां सभिनी खे हिकु दफ़ा ॿीहर भलीकार चऊं था ऐं ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। अॼु हिकिड़ो त ज़िक्र हली रहियो आहे, ज़िक्र सां गॾु गॾु असां कोशिशि कंदा आहियूं त इस्लाह करण जे लाइ, पंहिंजी इस्लाह करण जे हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कयूं त जीअं कुझु सिखी पिराए सघूं। ऐं स्क्रीन ते नंबर हले थो, तव्हां कॉल्स कयो, प्रोग्राम में शामिलु थी वियो ऐं असां यकीननि तव्हांजी जेका राय आहे, तव्हांजी जेका ॻाल्हि आहे, उहो सभु खां अॻु में रखंदा आहियूं। ऐं मां चाहींदसि त हाणे कारी साहिब असां सां गॾु हिकिड़ी नात असां ॿुधूं, पोइ ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधायूं। कहिड़ी नात आहे? है खामोश मुदस्सर आए मोहम्मद। जी जी, बिस्मिल्लाह। है खामोश मिदहत सराए मोहम्मद, है खामोश मिदहत सराए मोहम्मद, है खामोश मिदहत सराए मोहम्मद, के हमदे खुदा है सनाए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। खुदा जाने असरा के इसरार क्या थे, खुदा जाने असरा के इसरार क्या थे, के पल में गए और आए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। गुनाहगारों ने हश्र सर पे उठाया, सरकार '
سرکار گناہگار کی دیکھیں نہ خطائیں، رحمت کا تقاضا ہے تو رحمت پہ نظر جائے، گناہگاروں نے حشر سر پہ اٹھایا، گناہگاروں نے حشر سر پہ اٹھایا، یہ کہہ کر وہ آئے محمد صلی اللہ علیہ وسلم، صلی اللہ علیہ وسلم، قسم ہے تجھے اپنی عظمت کی یا رب، قسم ہے تجھے اپنی عظمت کی یا رب، کرم ہو ادھر بھی برائے محمد صلی اللہ علیہ وسلم، صلی اللہ علیہ وسلم، خدا بتائے گی تفسیر واللیل تم کو، بتائے گی تفسیر واللیل تم کو، رسائی ہے زلف رسائے محمد صلی اللہ علیہ وسلم، صلی اللہ علیہ وسلم، چلے گا نہ قاتل پہ خنجر کسی کا، چلے گا نہ قاتل پہ خنجر کسی کا، ازل سے ہے یہ تو فدائے محمد صلی اللہ علیہ وسلم، صلی اللہ علیہ وسلم۔ سبحان اللہ سبحان اللہ، ماشاءاللہ सां तव्हांजो आवाज़ ॾाढो प्यारो आहे, मौला तव्हांखे सलामत रखे। ऐं ॾाढो प्यारो आवाज़ अथनि ऐं उन खां बि वधीक माशाल्लाह सां जॾहिं ज़िक्र कंदा आहिनि त ॾाढो सुठे अंदाज़ में ज़िक्र कंदा आहिनि ऐं उहा हिकिड़ी रिकत इंसाननि ते सभिनी ते मां सम्झां असां सेट ते सभु उन में इन्वॉल्व थी वेंदा आहिनि। हिकिड़ो त ज़िक्र अहिड़ो आहे, ॿियो वरी माशाल्लाह सां अलाह साईं हिकिड़ी अता कंदो आहे ऐं कंहिं कंहिं इंसान ते त उहो अता बि अहिड़ी थियल आहे। त ॻाल्हि ॿोल अॻिते वधाईंदासीं ऐं मां मुफ़्ती साहिब असां सां गॾु आहिनि, उन्हनि सां मां सवाल करणु चाहियां पई त अॼु जे दौर में जेके शयूं असांखे दीन खां परे कनि थियूं उन्हनि खां असांखे कीअं परे थियणु खपे ऐं कीअं असां पंहिंजे दीन खे पंहिंजी डेली रूटीन में पंहिंजी ज़िंदगी में शामिल करे सघूं था। हम लोग बहुत दूर हैं मुफ्ती साहब, अनफॉर्चुनेटली बदकिस्मती से खुदा ने हमें बेहतरीन दीन अता किया, बेहतरीन नबी अता किया, फिर भी हम दूर हैं। इस दीन से दूरी का सबब क्या है और किस तरह से ज़िंदगी में हमारे बच्चों की हम तरबियत कर सकते हैं या वापस दीन की तरफ जा सकते हैं? बहुत अच्छा सवाल किया और दौर हाजिर में इस सवाल की बड़ी ज़रूरत भी है। देखें, अल्लाह ताला ने हमें एक ऐसा दीन अता फ़रमाया है, ला इकराह फ़िद्दीन, के दीन में इकराह जबर ज़बरदस्ती नहीं है। और इन्न दीन इंदल्लाहिल इस्लाम, दीन जो है अल्लाह ताला के नज़दीक इस्लाम का नाम है। जितने भी अदियान बातिला थे वो सब के सब मिट गए। वक़ुल जाअल हक़्क़ु व ज़हक़ल बातिल। यहाँ पर मैं आपको थोड़ा सा पीछे लेकर जाऊँगा तारीख़ इस्लाम में, जब मेरे आका ने आकर ऐलान नबूवत फरमाया, कभी आप मक्का का सफ़र करते हैं, कभी आप मदीना का सफ़र, कभी आप सफ़र ताइफ में जाते हैं,
میرے آقا امام الانبیاء نبی پاک علیہ الصلوۃ والسلام کی جو سیرت ہے، حضور کا جو کردار ہے، حضور کا جو انداز ہے کہ وہ کافر ہیں، وہ اسلام کے دشمن ہیں، حضور کو ستاتے ہیں، حضور پر کبھی پتھراؤ کرتے ہیں، اور وہ وقت آتا ہے کہ جب میرے آقا کے پاؤں مبارک شک ہو جاتے ہیں اور ان سے خون جاری ہو جاتا ہے، جبریل امین فرشتوں کو لے کر آ جاتے ہیں کہ یا رسول اللہ ہم آپ کی خدمت میں آ گئے ہیں، آپ حکم فرمائیں، ہم ان کی نسلوں کو تباہ کر دیں گے۔ تو میرے آقا نے وہاں پر فرمایا وما ارسلناک الا رحمۃ للعالمین، کہ عرش اولا کہ رب نے مجھے رحمت للعالمین بنا کر بھیجا ہے۔ اور بات تمہاری بھی ٹھیک ہے کہ یہ اسلام کے کھلے دشمن ہیں اور یہ دین کے دشمن ہیں، لیکن میں ان کی نسلوں سے یہ توقع کر رہا ہوں کہ ان کی آنے والی نسلیں اسلام کی طرف ضرور آئیں گی۔ آپ جب کفار کو پتہ چلا، جو بھی کافر میرے آقا کے سامنے آتا، پہلے باتیں تو سنتے تھے، اور آپ نے سنا ہوگا کہ ایک عورت جو کہ مکہ سے جا رہی تھی چھوڑ کر کہتی ہے کہ میں نے سنا ہے کہ یہاں پر معاذ اللہ ایک ایسا جادوگر انسان ہے کہ جو بندہ اس کو دیکھتا ہے، اس کی باتیں سنتا ہے، اس کے پاس جاتا ہے تو وہ بندہ اپنا دین ہی چھوڑ کے آ جاتا ہے۔ تو میرے آقا نے دیکھا اماں کہاں جا رہی ہیں، اس نے گٹھری اٹھائی ہوئی تھی، کہتے کہ میں چھوڑ کے جا رہی ہوں، میں اپنا مذہب بچا کے جا رہی ہوں۔ تو آپ نے فرمایا آئے میں آپ کو آگے تک چھوڑ دیتا ہوں۔ اس کی گٹھڑی میرے آقا نے اٹھائی اور میرے آقا نے پورا راستہ اٹھائے رکھا، اور جب وہ منزل مقصود تک پہنچی تو جب حضور واپس آنے لگے نا تو وہ بوڑھی خاتون کہتی ہیں کہ بیٹا اپنا نام تو بتاتے جائیں۔ تو حضور نے فرمایا کہ جس کی خاطر تم اپنا وطن، اپنا آبائی شہر چھوڑ کر جا رہی ہو، مجھے محمد عربی کہتے ہیں، میں ہی تو ہوں وہ محمد عربی۔ تو اس خاتون نے کہا کہ خدا کی قسم پورا زمانہ غلط کہتا ہے اور ہمارے لوگ بھی غلط کہتے ہیں، محمد عربی کا چہرہ اتنی نورانیت والا ہے تو اس محمد کا اسلام کتنا بالا ہوگا، جس محمد کا کردار اتنا اعلیٰ ہے تو اس کا دین کتنا اعلیٰ ہوگا۔ کہتے ہیں کہ جانے سے پہلے مجھے اپنے غلاموں میں شامل کریں اور مجھے بھی اسلام میں داخل کر لیں۔ میرے آقا کے اس کردار سے، اس سیرت سے وہ مسلمان ہوئی۔ اور اب یہاں پر ایک جملہ یہ ہے کہ کچھ لوگ کہتے ہیں کہ اسلام جو ہے نا جی تلوار کی پاور سے پھیلا ہے، لیکن جواب یہ کہ اسلام تلوار سے نہیں پھیلا، اسلام محمد عربی کے کردار سے پھیلا ہے، ان کے اخلاق سے، ان کے اخلاق سے پھیلا ہے۔ بہت سارے کفار تھے جو دین سے متنفر تھے، لیکن جب حضور کی باتیں، حضور کی شان، حضور کا انداز، حضور کا اخلاق دیکھتے تو وہ جو دین سے متنفر ہوتے وہ دین کے قریب آتے، کہتے یار محمد عربی کا اتنا اخلاق اعلیٰ ہے تو اس محمد پہ اترنے والی قرآن کتنا اعلیٰ ہوگا، جو قرآن اتنا اعلیٰ ہے اس رب کا فرمان کتنا اعلیٰ ہوگا، جس محمد کی اتنی شان ہے اس محمد کے اسلام کی کتنی شان ہوگی۔ تو بہرحال جو ہمارے بچے، ہماری نوجوان نسلیں اسلام سے دور ہیں، ایک تو تربیت کا فقدان ہے، دوسرے نمبر پر یہ ہے کہ آج کا دور جو ہے بڑا جدید دور ہے، اس دور کے اندر سوشل میڈیا بڑی ترقی پا رہا ہے، سوشل میڈیا کے فوائد بھی بہت زیادہ ہیں اور اس وقت ضرورت ہے اور ہونا چاہیے، لیکن دونوں راستے آپ کے پاس ہیں، انا ہدیناہ السبیل اما شاکرا و اما کفورا۔ اس کا غلط استعمال کر کے غلطی کی طرف جا سکتے ہیں، جہنم کی طرف جا سکتے ہیں، اس کا صحیح استعمال کر کے آپ اسلام کو پڑھ بھی سکتے ہیں، سمجھ بھی سکتے ہیں، کوئی بھی حدیث آپ سرچ کرتے ہیں آپ کو فوراً مل جاتی ہے۔ تو لہٰذا اب تربیت کی ضرورت ہے، والدین کی ذمہ داری ہے، ماؤں کی ذمہ داری ہے، باپ کی ذمہ داری ہے، اور ہمارے اس معاشرے کے اندر علماء اور جو ریسرچ اسکالر ہیں ان کی ذمہ داری ہے کہ وہ اپنی اپنی ذمہ داریاں نبھائیں، نوجوانوں تک یہ پیغامات پہنچائیں۔ نوجوانوں کو بھی چاہیے کہ وہ قرآن کو نہ چھوڑیں، قرآن کا دامن مضبوطی سے پکڑیں۔ اور یہاں پر پھر اقبال کا مجھے شعر یاد آ رہا ہے کہ وہ معزز تھے زمانے میں مسلمان ہو کر، یعنی آپ فرماتے ہیں وہ جو اصحاب تھے حضور کے قدموں میں آ کے کھڑے ہو گئے اور ان کا کردار یہ تھا، خالی حضور کا چہرہ دیکھا تھا کہتے تھے کہ ہم تو اسلام میں داخل ہو گئے ہیں، ہمارے پاس قرآن بھی ہے، اسلام بھی ہے، حدیث بھی ہے، علماء بھی ہیں، ہمارے پاس ممبر بھی ہے، ہمارے پاس محراب بھی ہے، مساجد بھی ہے، مدارس، پھر بھی ہم خوار ہو رہے ہیں۔ کیوں کہ وہ معزز تھے زمانے میں مسلمان ہو کر، ہم خوار ہو رہے ہیں تارک قرآن ہو کر۔ ایک منٹ کی ایک بات ہے اگر اجازت ہو تو میں کر لوں۔ اسلام نے ہمیں یہ درس دیا، اسلام بہترین دین ہے، بہترین مذہب ہے، آسانی والا ہے، نرمی والا ہے، اس نے بڑی عزت دی ہے، ہر چیز کے حقوق بیان کیے ہیں۔ یہاں پر میں صحابہ کرام کی زندگی کی ایک جھلک بتاؤں گا، اس معاشرے کے لیے ضروری ہے۔ قرآن کی سورۃ الحشر ہے، 28واں پارہ، آیت نمبر 9 ہے۔ قرآن کہتا ہے وَيُؤْثِرُونَ عَلَىٰ أَنفُسِهِمْ، صحابہ کا یہ جذبہ تھا کہ وہ اپنی جانوں پر دوسرے مسلمانوں کو ترجیح دیا کرتے تھے۔ ایک ہوتی ہے قربانی، ایک ہوتا ہے اثار۔ اثار کا مطلب یہ ہوتا ہے کہ دوسروں پر قربان کر دینا اپنی خواہشات کو۔ صحابہ اکرام، مہاجرین اور انصار، جب میرے آقا آئے، میرے آقا نے فرمایا کہ اے انصار، یہ تمہارے وہ ساتھی ہیں جنہوں نے اسلام کی خاطر اپنا وطن، اپنے گھر، اپنی جائیدادیں چھوڑی ہیں، تم ان کو اپنا بھائی بناؤ۔ اور حضور نے باریاں بنائی ہوتی ہیں۔ ایک حضور کے صحابی ہیں طلحہ،
बुखारी शरीफ के हदीस पाक की हदीस नंबर है 4899। हुजूर ने फरमाया कि इनके खाने के बंदोबस्त और दावत के एहतमाम आपने करना है। वो साहबी रसूल को मेहमान को लेकर घर पे जाते हैं, अपनी बीवी से पूछते हैं कि घर में कुछ है। वो कहती हैं कि बच्चे भी भूखे हैं, घर में चंद रोटियां हैं। तो वो साहबी कहते हैं कि ये मोहम्मद अरबी का एक ग़ुलाम है, हमारा मेहमान है, लिहाजा मेहमान नवाजी हमने करनी है और हमने इनको इस्लाम के करीब लाने के लिए अपना किरदार पेश करना है। तो उन्होंने कहा कि करना क्या है? फरमाया कि बच्चों को भूखा सुला दीजिए और आप ऐसे करना कि जब बच्चे सो जाएं उनको बहला कर सुला दें, जब उनको आंख लग जाए तो इनके आगे खाना पेश कर देना और वो जो चिराग है उसको दुरुस्त करने के बहाने बंद कर लेना, तो ये बेतकल्लुफ होकर आराम से सुकून से खाना खा लेंगे। साहबी रसूल का ये अमल था। मेरे आका का दरबार जब सुबह लगा तो हुजूर को बताया किसी ने नहीं। इधर साहबी रसूल ने अपना किरदार पेश किया और उधर जिब्रील अमीन मेरे आका की बारगाह में आ गए पैगाम लेकर, वयुसिरूना अला अनफुसिहिम वलौ काना बिहिम खसासा, कि प्यारे हबीब आपके सहाबा का ये अमल अल्लाह ताला को इस कदर पसंद आया कि रब ने कुरान उतार दिया कि जो लोग अपने आप पर दूसरों को तरजीह दे देते हैं उसे साहबी कहते हैं। जो अपनी ख्वाहिशात को कुर्बान करके अपने मुसलमान भाइयों का ख्याल करते हैं, इसे इस्लाम कहते हैं, इसे कुरान कहते हैं और इसे मोहम्मद अरबी का गुलाम कहते हैं। और जंग यरमूक है, उसके अंदर अल बिदाया व निहाया किताब का नाम है, इसकी 12वीं जिल्द है, सफ़ा 4 है। यहाँ पर भी बड़ा अजीम वाक़या है। मुख्तसर यह है कि जख्मों से तड़प रहे हैं, भाई ने देखा मेरा भाई तड़प रहा है और जिंदगी की आखिरी सांसें ले रहा है, पानी लेकर आए। उन्होंने कहा कि यार मैं तो अपनी जिंदगी की चंद सांसें बचा लूंगा, मेरे बराबर वाला जो है ना मुझे ज्यादा प्यासा महसूस होता है। अल अच की आवाजें उसके पास लेके उसने कहा नहीं मेरे आगे वाले भाई को दें, उसने कहा मेरा आगे वाले भाई को दें। यानी साहबा इकराम ने अपनी जानों पर खेल के ये कहा कि ये इस्लाम है, हमारी खैर है, हमारे मुसलमान भाइयों का ख्याल किया जाए। सुभान अल्लाह, केॾी वॾी ॻाल्हि आहे। बिल्कुलु ईअं ई आहे, असांखे पंहिंजी ज़ात खे पोइ ते रखी असांजा जेके भाइर आहिनि भेणूं आहिनि उन्हनि जो ख़्यालु रखणु खपे। असांखे हाजिर खां नात ॿुधूं था पोइ ॻाल्हि खे अॻिते वधाईंदासीं। कहिड़ी नात है? मदीने के हवाले से का नाम है, हम मदीने से अल्लाह क्यों आ गए। बिस्मिल्लाह। हम मदीने से अल्लाह क्यों आ गए, क़ल्ब हैरा की तस्कीन वहीं रह गई, दिल वहीं रह गया, जा वहीं रह गई। हम उसी दर पे अपनी जबी रह गई, याद आते हैं हमको शाम सहर, वो सुकून दिलो जागो रूह नजर, ये उन्हीं का करम है, उन्हीं की अता, एक कैफियते दिल नशी रह गई, दिल वहीं रह गया, जा वहीं रह गई। हम उसी दर पे अपनी जबी रह गई। और हर मोमिन की ख्वाहिश होती है कि जिंदगानी वहीं काश होती बसर, कि काश बेहज़ात आते ना हम लौट कर, और पूरी हुई हर तमन्ना मगर ये तमन्नाए क़ल्बे ग़ज़ी रह गई, दिल वहीं रह गया, जा वहीं रह गई। हम उसी दर पे अपनी जबी रह गई, कि जिस जगह सजदा रेज़ी की लज़्ज़त मिली, जिस जगह हर कदम उनकी रहमत मिली, जिस जगह नूर रहता है शाम सहर, वो फलक
वहीं रह गया, जा वहीं रह गई, हम उसी दर पे अपनी जबी रह गई। अल्लाह अल्लाह वहाँ का दुरूद और सलाम, अल्लाह अल्लाह वहाँ का सुजूद और क़याम, अल्लाह अल्लाह वहाँ का दुरूद और सलाम, वो सलाते सकूं आखिरी रह गई, दिल वहीं रह गया, जा वहीं रह गई, हम उसी दर पे अपनी जबी रह गई। अल्लाह सुभान अल्लाह। ऐं हर ईमान वारे इंसान जो इहो ख्वाब हूंदो आहे त उहो ज़ियारत ते वञे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में हिकिड़े दफ़ा ज़िंदगी में हाज़िरी ज़रूरु ॾे। ऐं या मां बि दुआ थी कयां, तव्हां बि अॼु दुआ कयो, अॼु जुमो ऐं हुई दुरूद शरीफ़ पढ़णु अफ़ज़ल इबादत आहे, तव्हां दुरूद शरीफ़ पढ़ो कसरत सां ऐं इहा दुआ घुरो त असां सभिनी इंसाननि खे अल्लाह साईं हिकिड़े दफ़ा इहो मौक़ो ज़रूरु ॾे ज़िंदगी में त असां उन बारगाह में वञी सघूं। ऐं नबी करीम जी बारगाह एॾी वॾी हिकिड़ो त अल्लाह साईं सॼी काइनात जेके उन्हनि जे करे ख़ल्क़ कई। ॿियो वरी असां जॾहिं उते वञणु थींदो आहे न त पोइ उहे रिम्स हिकिड़ो इश्क जो जेको सफ़र आहे न उहो पंहिंजो ई हूंदो आहे, त उहो इश्क जो सफ़र अल्लाह साईं हर ईमान वारे इंसान खे नसीब करे। सवाल खोड़नि पर मां चाहियां पई त हिकिड़ी ॿी बि शइ अलामा साहब सां गॾु मुफ्ती साहब मां पूछणु चाहियां पई, सदक़े के हवाले से पूछूंगी, सदक़े की क्या अहमियत है, कौन सी चीज़ें हैं सदका हैं जो हमें देनी चाहिए? देखें, सदक़े की अक़साम हैं, कुछ वो सदक़ात हैं जो आप पर वाजिब होते हैं, फिर नफली सदका भी होता है। जो वाजिब सदका होता है वो तो उमूमी तौर पर हमारी आदत है कि हम रमज़ानों में अदा करते हैं, वो फ़ित्रे की सूरत में। और ये जो है सदका है, ये ज़कात का दूसरा नाम है। ज़कात जिन लोगों पर फ़र्ज़ है, बस ज़कात में ये होता है कि माले के निसाब हो, फिर उस पर साल पूरा गुज़रा हो, फिर ज़कात होती है। लेकिन सदक़े में ये चीज़ नहीं है। जो बंदा 52.5 तोले चांदी की मिकदार के बराबर पैसों की या किसी कीमती चीज़ का मालिक है जो उसकी ज़रूरत से हट कर है, तो अब उस पर लाज़िम है कि वो सदका दे। अच्छा, अब इसकी कई अक़साम है। बेहतरीन सदका वो है कि सामने वाला जो गरीब है, जो मिस्कीन है, जो फ़कीर है, जो मुस्तहिक़ है, उससे पूछ लिया जाए कि आपको किस चीज़ की ज़रूरत है। अमूमी तौर पर क्या होता है हमारे यहाँ कि वो अपनी मर्ज़ी की चीज़ लेते हैं, सदका तो हमारे ऊपर वाजिब है, और सामने वाले को घर में चाहिए बच्चों के कपड़े और हम लेकर पहुँच गए उसके पास राशन, या उसको कुछ नकदी की ज़रूरत है, कोई कर्ज़ा वगैरह उतारना है, कोई राशन की मद में या किसी मद में पैसे देने हैं, तो हम अपनी ख्वाहिशात के मुताबिक जाकर चीज़ें देते हैं। ऐसा नहीं होना चाहिए। कुरान ये कहता है, इस्लाम ये कहता है कि आप उसको कुल्ली तौर पर इख्तियार दे दें, नकदी दे दें, वो उसकी मर्ज़ी है, वो बच्चों के किसी भी काम में ले सकता है। और फिर उमूमी तौर पर ये भी करते हैं कि सदका निकालने के लिए गोश्त ही निकालते हैं, ये भी ज़रूरी नहीं है। सदक़े की जो मिक़दार है, जो इसका हुक्म है, उसमें मुतलक है कि आपने इतना निकालना है। अब आपकी मर्ज़ी है, अगर सामने वाले को गंदम की ज़रूरत है तो गंदम दें, आटे की ज़रूरत है तो आटा दें, घी की ज़रूरत है तो घी दें। आजकल तो महंगाई का दौर है और गुर्बत है, फिर इस कदर मुफलिसी तंग दस्ती हमारे देहातों के इलाक़ों में है, तो जिनको अल्लाह ताला ने नवाजा है उनको चाहिए कि वो रमज़ान से पहले ही जाकर ज़कात भी निकालें, सदका भी निकालें। ये नहीं है कि लाख रुपए में से 2500 ही निकालें। अल्लाह ने बहुत नवाजा है तो बग़ैर हिसाब के दें। जो बग़ैर हिसाब के अल्लाह को देता है, यारज़ुक़ु मन यशाअ बग़ैर हिसाब, अल्लाह भी फिर उसको बग़ैर हिसाब के देता है। जो हिसाब करके गिन तो नाप तोल करके देगा, फिर अल्लाह भी उसको इतना ही देगा। तो ये सदक़ात हैं जो देते रहना चाहिए और रोज़ाना की बिना पर देना चाहिए। वाजिब नहीं तो नफली सदका तो रोज़ाना देना चाहिए, क्योंकि गुरबा मसाकीन जो हैं जगह जगह पे आपको नज़र आते हैं। सही, बहुत शुक्रिया अल्लामा साहब, आपने हमें ज्वाइन किया, बहुत शुक्रिया। आप सबका शुक्रिया अदा करूँगी, आपने हमें टाइम दिया, आज हमारे प्रोग्राम को आपने इज़्ज़त बख्शी। ऐं नाज़रीन हिते मोकिलायूं था, इंशाल्लाह असांजी मुलाक़ात हाणे ॿीहर मंडे ते थींदी। वीकेंड तव्हांजो सुठो गुज़रे, इन जे लाइ दुआऊं आहिनि, तव्हांजो वीकेंड सुठो गुज़रे। पंहिंजी फैमिली सां टाइम स्पेंड कजो। असांजो प्रोग्राम कीअं लॻो तव्हांखे या फीडबैक असांखे असांजे पेज ते ॾिजो, धरती जो सुबुह फेसबुक ते पेज आहे। इन खां अलावा असांजो यूट्यूब चैनल आहे धरती TV ऑफिशियल, उनखे बि सब्सक्राइब कयो, लाइक कयो, प्यार ॾियो जेको हमेशह तव्हां ॾींदा आहियो। त मूंखे मुंहिंजी सत खे सॼी टीम खे इजाज़त ॾियो। असां मरियम जी नात ते एंड कंदासीं। लाजवाई ऐं मरियम
तव्हां ॿई असांखे नात ॿुधाईंदा ऐं असां हिते तव्हां खां मोकिलायूं था। मूंखे मुंहिंजी सथ सॼी टीम खे हिते ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई। اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى سيدنا علي وسيدتنا فاطمة وسيدتنا زينب وسيدنا حسن وسيدنا حسين وعلى آله وصحبه وبارك وسلم وبارك وسلم. پیارے نبی کی ذات پر رب کا درود ہے. پیارے نبی کی ذات پر رب کا درود ہے. سرکار دو جہان پر سرکار دو جہان پر ہم سب کا درود ہے. اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد. اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد. پڑھتے ہیں گر درود تو ملتا ثواب ہے. پڑھتے ہیں گر درود تو ملتا ثواب ہے. پڑھتے ہیں گر درود تو ملتا ثواب ہے. بھیجیں اگر سلام تو آتا جواب ہے. اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد. اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد. پڑھتے ہیں یوں تو غیر بھی کلمہ رسول کا. پڑھتے ہیں یوں تو غیر بھی کلمہ رسول کا. پر جنت اسے ملے گی جنت اسے ملے گی جو ہوگا رسول کا. اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد. اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد. زہرا پہ بھیجتے ہیں جو درود و سلام ہیں. زہرا پہ بھیجتے ہیں جو درود و سلام ہیں. سچے غلام مصطفیٰ ہیں نیک نام ہیں.
اللہ